सर हिन दफ़े जो है ही मेलो जो है दी इंडस मॉडल स्कूल किंजर पितावी में लगल है। हर साल हिन मेले में जो है पार्टिसिपेट कंदा आहियो। हिन दफ़े जो है हिन मेले के कीअं ॾिसो था, ऐं तव्हांजा कहिड़ा जेके ख़्यालात आहिनि? छा मेले में का कमी कोताही या छा तव्हांखे नज़र अचे थो हिन मेले में? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त इंडस पब्लिक स्कूल जी मैनेजमेंट के असां सुर्ख सलाम पेश कंदासीं जो हुन पंहिंजो पोएं साल भी प्रोग्राम कयो। हिन साल भी हिकु बहितरीनु प्रोग्राम मां सम्झां थो। पोएं साल खां जेको प्रोग्राम हुयो त उहो थोरो हे जेको आहे मुख़्तलिफ़ आहे, चेंज आहे। हिन में हिकु सुठी बहितरी आहे। इहो न्यू जनरेशन जेके असांजा स्टूडेंट आहिनि, तक़रीबन मां सम्झां थो 42 स्कूलनि पार्टिसिपेट कयो आहे। उन्हनि जा टाल्स मुख़्तलिफ़ तव्हां पाण ॾिसो पिया, मोनोग्राम लॻल आहिनि, उन्हनि जा टाल्स लॻल आहिनि हर हिकु स्कूल जा। उन्हनि में जेके स्टूडेंट आहिनि, न्यू जनरेशन आहे, उन्हनि खे तमामु वधीक फ़ाइदो मिलंदो ऐं किताबनि जे हवाले सां असांखे ॼाण ॾियणी पवंदी। ऐं इन में हिकिड़ो शहूर जेको आहे पैदा थींदो। इहो हिकु ज़बरदस्त जेको मेलो आहे, ज़बरदस्त लॻो आहे। न्यू जनरेशन जे लाइ, ईंदड़ नस्ल जे लाइ तमामु हिकु बहितरीनु मैसेज बि आहे ऐं इलाइक़े जे लाइ बि बहितरीनु मैसेज, असांजे इलाइक़े जे लाइ हिकु बहितरीनु मैसेज आहे। थैंक्स। हीउ किताबी मेलो आहे इंडस पब्लिक स्कूल किंजर वारनि जे तरफ़ां लॻायो वियो आहे। हीउ दोस्त हर साल अहिड़ो मेलो मचाईंदा आहिनि, अहिड़ो मंडल मचाईंदा आहिनि। इहो इनखे जस आहे हिन इलाइक़े में। मूंखे लॻे थो त हीउ वाहिद स्कूल आहे जेको अहिड़ा प्रोग्राम तश्कील ॾिए थो। असां तमामु ख़ुशि आहियूं। असांजा शागिर्द तमामु हिते वॾे तादाद में सभिनी स्कूल जा ॿार मौजूदु आहिनि। हीउ तमामु बहितरीनु काविश आहे। हीअ उहा सोच आहे, मुस्बित सोच आहे, बहितर सोच आहे, इल्मु दोस्त माण्हुनि जी सोच आहे, जंहिंजे अॻिते वधण सां इंशाअल्लाह इलाइक़े मां बुरायूं, हीअ नफ़रतूं, हीअ दुश्मनियूं सभु ख़तमु थी वञूं। हिते सभु इल्म वारा शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि। इहो जॾहिं इहा रोशनी आहे, इहा रोशनी फैलिजंदी त असां तव्हां इहे बुराइनि खां बचंदासीं, झेड़नि झगड़नि खां बचंदासीं। बर्बादी, नशावरी, इहे सभु शयूं त माशरे जी तबाही वारियूं। असीं सभु उनजे ख़िलाफ़ु हीअ हिकिड़ी जंग आहे। हीअ जंग आहे इन बुराइनि जे ख़िलाफ़ु। इल्म जी रोशनी जी जंग आहे। असां इल्म जी रोशनी सां इंशाअल्लाह इन मनफ़ी क़ुवतनि ते, मनफ़ी ॻाल्हियुनि ते इंशाअल्लाह असां फ़तह हासिलु कंदासीं। असीं इल्म वारा दोस्त सभु गॾु आहियूं। सभई मोहबती गिलिया गॾु थिया आहिनि। अञा अहिड़ो मझारड़ अचे पई मथां ईअं सम्झो मोआ मोर सारा। महिरबानी। सभ खां पहिरियों त रीडर इज़ अ लीडर जे थीम जे अंदरि जेको अॼु हिते किताबी मेलो लॻायो वियो आहे, इहो कंहिं जहाद खां घटि न आहे। ऐं जस पेश कंदसि हिन स्कूल जी इंतिज़ामिया ऐं उन खे अहिड़े इलाइक़े वारनि खे जन तमामु वॾी इफ़र्ट्स सां, कोशिश सां जेको आहे अॼु हिते जेको मेलो रथियलु हुयो उन खे कामयाबु कयो आहे। ऐं उमेदु कयूं था पिया अॻे बि ईअं अॻिते ईअं जेके मेलनि खे कामयाबु कंदा रहंदा। छाजे करे त असांजी जेका यूथ अचे थी पई, उन्हनि खे ज़रूरत ई अहिड़नि मेलनि जी आहे। अहिड़ा मेला लॻाईंदासीं त असांजा जेके ॿार अॼु जेके नंढा आहिनि, इन्हनि जे अंदरि शौक़ु पैदा थींदो, शौक़ु पैदा थींदो किताब पढ़ण जो। ऐं रीडिंग कल्चर खे प्रमोट करण जो वाहिद तरीक़ो इहो आहे त असां किताबनि जी नुमाइश करायूं ऐं उहा ॿार वरी वञी घर में रीडिंग कनि। ऐं उन्हनि सां जेका ॿारनि जी ज़हनी असर बि बहितर थींदी। ऐं उन्हनि में असांजे इलाइक़े जा जेके वॾा आहिनि, पका पोड़ा वेठा आहिनि, उन्हनि खे बि लाभ ऐं फ़ाइदो हासिलु थींदो। ऐं यकीनन इहा हिकु किताबु पढ़णु हिकु ॿार जी जेका आहे उन खे अंदरी ज़िंदगी जेका उन खे चेंज करणु हूंदो आहे। त उन जे अंदरि उन्हनि जी जेका डेवलपमेंट थींदी उहा हिकु बहितर थींदी ऐं उनजी अॾावत जेका थींदी फ्यूचर में उहा हिकु बहितर थींदी। त उनजे लाइ अहिड़ा मेड़ा जेके आहिनि इहे हर साल लॻंदा रहनि। ऐं चऊं था पिया त किताब जेका इन क्वांटिटी आहे इन खे बि वधायो वञे। ऐं इन खां अलावा वॾा वॾा उन्हनि माण्हुनि जा जन जेको आहे असांजो साथ निभायो ऐं इन मेले खे कामयाबु कयो। थैंक यू सो मच। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम साईं। हिकु त माना हीउ जेको मेलो लॻायो वियो आहे, दरअसल हिकिड़ी एनिवर्सरी बि आहे। पहिरियां हिकु मरतबो इहो थी चुको आहे, वरी दुबारा हिन जी एनिवर्सरी थी आहे। हीउ मेलो मुनक़िद कराइणु तमामु हिकु ख़ुशाइन ऐं बहितरीनु अमल आहे। छाकाणि त जिते जंहिं इलाइक़े में पहिरियां नुमाइश थींदी हुई हथियारनि जी, जंहिं इलाइक़े में नुमाइश थींदी हुई पहिरियां जानवरनि जी, जंहिं इलाइक़े में पहिरियां नुमाइश थींदी हुई ॾोहारियुनि जी, अॼु उन साॻी इलाइक़े में नुमाइश थी रही आहे किताबनि जी। त इहो जेको सॼो क्रेडिट आहे इहो हिकु त मतिलबु इंतिज़ामिया दी इंडस मॉडल स्कूल किंजर पिताफ़ी न वञे थो। ऐं उन खां बाद में जेको ॿियो क्रेडिट आहे उहो डॉक्टर करीम भाई ख़ान वञे थो, जंहिं हिन इलाइक़े में हिकु शऊर जी चिड़ंग ॿारी ऐं अॼु उहा हिकु मच जी सूरत अख़्तियार करे वई आहे। ऐं उन जो रिज़ल्ट जेको आहे तव्हां ऐं असांजे अॻियां वाज़े आहे त मतिलबु अहिड़े माहौल में किताबी मेले जो इनक़ाद कराइणु
कंहिं मां सम्झां थो हिकु अहमियत खां घटि न आहे। जेतिरी बि हिन जी तारीफ़ कजे उहा इंतिहाई घटि आहे। हिन में असांजे नौजवाननि में हिकिड़ी उत्साह पैदा थींदी किताब पढ़ण जी। ॾिसो न अॼुकल्ह हिकु सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हिन सोशल मीडिया जेतिरियूं असां में आसानियूं पैदा कयूं आहिनि ओतिरियूं वरी मुश्किलातूं बि पैदा कयूं आहिनि, जिते असांजा नौजवान इन खे बहितर नमूने सां इस्तेमालु कनि था ऐं उन जे ई बराबरि असांजा नौजवान वरी इन खे ग़लति तरीक़े सां बि इस्तेमालु कनि था। पर हीउ किताबी मेलो हिकु बहितरीनु अमल आहे जंहिंजे ज़रिए सां यानी ईअं असां ईअं चई सघूं था हिकु किताबनि खां लातालुक़ जेके असांजा नौजवान थी चुका आहिनि हिन मेले जे ज़रिए सां वरी उन्हनि में हिकु इहो जुस्तजू पैदा थींदी, इहो लगन पैदा थींदो ऐं मतिलबु अहिड़े क़िस्म जा मेला थियणु घुरिजनि जंहिंजे लॻण सां असांजे मुआशिरे में तब्दीली अचे, जंहिंजे लॻण सां असांजे नौजवाननि में तब्दीली अचे, जंहिंजे अचण सां जंहिंजे लॻण सां असांजा हालात बहितर थियनि, अहिड़े क़िस्म जूं शयूं थियणु खपनि। तव्हां ॾिसो न असांजे साइड में हिकु ॿियो बि मेलो लॻल आहे 3 ॾींहं आहे जेको यानी कि पीर पखड़ोई जो, ऐं असांजा माण्हू वॾे ज़ोर ऐं शोर सां उते वञनि था ऐं ॿारनि खे बि वठी वञनि था। माफ़ु कंदा, अहिड़नि मेलनि जी असांखे ज़रूरत कोन्हे, असांखे किताबी मेलनि जी ज़रूरत आहे। अहिड़ा मेला लॻणु खपनि ऐं इन्हनि मेलनि जी तवसुल सां असां हर तरह सां पंहिंजी मंज़िल खे सुञाणे बि सघूं था ऐं पंहिंजी मंज़िल ते पहुची बि सघूं था। महिरबानी। अॼु जेको हीउ मेलो तव्हां ॾिठो ऐं तव्हां मेले मां लुत्फ़ अंदोज़ बि थियो ऐं तव्हां ॿुधाईंदो त हिन मेले में तव्हांखे कहिड़ी चीज़ मुतासिर कयो? अस्सलाम वालेकुम। जीअं त कुझु 20 ॾींहं पहिरियां जीअं त इंतिज़ामिया आई हुई मीरपुर तरफ़ ऐं इंफॉर्म करण आई हुई असां मेलो लॻाइण वञी रहिया आहियूं, सो असांखे बेहदि ख़ुशी थी त असां चयूं पिया ही 20 ॾींहं वधीक आहिनि, असांखे सुभाणे इहो मेलो लॻाइणु खपे। उत्साह हुयासीं ऐं उन खां पोइ ॿियो जेको मेलो जेको लॻल आहे पीर पखड़ोई ते हुते कल्ह मूंखे जेको भाउ ऐं बाबा चवनि पिया तूं वञ मेले ते, मां चयो इहो असांजो मेलो न आहे, असांजो सुभाणे मेलो लॻंदो, उहो लॻंदो किताबी मेलो द इंडस मॉडल स्कूल में। ऐं असां हिते अची तमामु बेहदि असांखे ख़ुशी थी आहे। हिते मुख़्तलिफ़ नावेल्स ॾिसी, नावेल जूं किताबूं हुयूं, पाकिस्तान स्टडी हुई, उन खां बाद में जनरल हुया, सिंध में तारीख़ जेके हुया, हिते उहे अची तमामु बेहदि ख़ुशी थी आई आहे। असां थोरे तां आहियूं इंतिज़ामिया ऐं हिते जेके किंजौर जा बादशाह नौजवान आहिनि उन्हनि खे ॾिसी असां ख़ुशी थी आहे ऐं उमेदु कयूं था अहिड़ा किताबी मेला तालीमी मेला लॻंदा रहंदा आहिनि मुआशिरे ते। ऐं असांजा जेके हीअ दोस्त ॾिसंदड़ आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे आख़िरी कहिड़ो पैगाम ॾींदो, हितां जा जेके लोकल एरिया जे जेके माण्हू आहिनि जेके तालीम सां वाबस्ता न आहिनि, तव्हां उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? जेके दोस्त तालीम सां वाबस्ता न आहिनि या हिन मेले ते न आया हुया, मां उन्हनि खे इहो ई आगाही ॾींदुमि त महिरबानी करे अहिड़नि मेलनि ते अचो, अहिड़नि मेलनि ते अची करे हीअ जेके बुक्स पिया आहिनि उन्हनि खे तव्हां ख़रीद कयो ऐं उन्हनि में जेके तालीम संभाल आहे उन्हनि खे पढ़ण जी कोशिशि कयो। अगरि नथा बि किताब ख़रीद कयो तव्हां बि अहिड़े मेलनि में अचो ऐं तव्हां उते माहौल ॾिसी वञो त कहिड़े हिसाब सां उहे माहौल थियल आहे ऐं सेटअप थियल आहे, पोइ तव्हां पंहिंजी ज़रूरी किताब कुझु ख़रीद कंदा। साईं तव्हां असांखे इहो ॿुधायो त अॼु जेको हीउ मेलो हुयो उन मेले में तव्हां शिरकत बि कई, हिन मेले में तव्हांखे छा ॾिसणु वटां आयो, छा मेले में तव्हांजा कहिड़ा जेके आहिनि ख़्यालात आहिनि, मेलो कीअं हुयो? अस्सलाम वालेकुम। हीउ जेको मेलो हुयो तमामु बहितरीनु मेलो हुयो। हिन में जेको नौजवान हुया सभु तालीम जे बारे में मतिलबु के जाकोड़ कनि पिया। तव्हां ॾिसंदा हुया अॻु में जेके बि नौजवान हुया उहे होटलनि ते वेही फिरी फिल्मूं ॾिसंदा हुया। अॼु असांखे ॾिसी इहा ख़ुशी थी आहे त अॼु असांजा नौजवान कंहिं अहिड़े मेले में आया आहिनि जंहिं में मतिलबु के शऊर आहे। असां वटि छोकिरा तक़रीबन सभु नौजवान जेके आहिनि किताबूं ख़रीद कयूं आहिनि ऐं किताबूं ख़रीद करण खां पोइ मतिलबु के असांखे ईअं लॻे थो माना हिन इलाइक़े में शऊर क़दम पंहिंजो रखियो आहे। अच्छा, तव्हां असांखे इहो ॿुधाईंदो त हिन जेके किताबूं आहिनि उहे केतिरियूं जेको आहे माना सेल थी चुकियूं हूंदियूं राउंड अबाउट? जी किताबूं त काफ़ी हुयूं। हाणे मां हिते ॾिसी करे चई सघां थो त 70% जेके आहिनि किताबूं सेल थी चुकियूं आहिनि। हिते तमामु बहितरीनु किताबूं हुयूं जंहिंमें हिस्ट्री हुया, नावेल ऐं एकेडमिक उर्दू वग़ैरह सभु कुझु हुयो। जेके हिस्ट्री मतिलबु कि असांखे पुराणे दौर में ख़बर न हुई त पोएं सालनि में छा थियो छा न थियो, इहा जेका तारीख़ जे बारे में बहितरीनु नॉलेज आहे उहा पियल हुई। नावेल जेका आहे उहे बि पियल हुया। अच्छा, हिकिड़ी मुंहिंजी नज़र में जेको आहे हिकु स्टॉल ते जॾहिं मां पहुतुसि त मुंहिंजी नज़र हिकिड़ी किताब ते पई, उन ते लिखियलु हुयो, किताब जो नालो हुयो त छा सोचे थो सुकरात, यानी सुकरात जी जेका सोच हुई उहा उन में अंदरि हिकिड़ी लिखाई थियल हुई। जेकॾहिं असांजी अॼु इहा उमिरि आहे असां उन सुकरात जे बारे में सिर्फ़ु ॿुधो आहे ऐं किताबनि में पढ़ियो आहे,
त सुकरात जी जेका सोच हुई उहा हुन किताब में मौजूदु हुई। ऐं अॼु जी जेका असांजी न्यू जनरेशन आहे जेकॾहिं सुकरात जे बारे में सोचे थी त उहा किताब ज़रूरु पढ़े त उन जे अंदरि लिखियलु छा हुयो, सुकरात छा सोचियो हुयो, सुकरात जो मिशन छा हुयो। ऐं उन खां बाद में आख़िरी तव्हां खां इहो सवाल कंदासीं त हीउ मेलो जेको आहे जेका इंतिज़ामिया आहे तव्हां उन्हनि इंतिज़ामिया जे बारे में छा चवणु चाहींदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिते जेका इंतिज़ामिया आहे ज़बरदस्त सही हली, मतलब कि मैनेजमेंट सही हुई आहे, जेका स्टॉल वग़ैरह ऐं शागिर्दनि सां कॉपरेशन्स बहितरीनु रहियो उस्तादनि जो। साईं मेले जे बारे में तव्हां हिते मेलो ॾिसणु आया आहियो ऐं मेलो तव्हां ईअं सम्झो त घुमियो बि सही, इन मेले में तव्हांखे छा महसूसु थियो, छा ॾिसण में आयो तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह इन मेले में काफ़ी शो ॾिसण वटि आयो, माण्हुनि बुक्स ख़रीद कया। अॻे जेके असांजी इन इलाइक़े में जेके हथियार वग़ैरह इहे सेल कया वेंदा, अॼु जेके असां वॾी ख़ुशी थी जेके बुक्स सेल थिया, इहे बि हिकु असांजी वॾी कामयाबी आहे, जेको सॼो क्रेडिट साईं कनिबख्श ॾे वञे थो पियो, जंहिं इन एॾी जाखोड़ कई, एॾो शोर आंदो असांजे इलाइक़े में। अच्छा सही आहे, यानी कि हिते जेको पहिरियों बंदूकनि जी जेका नुमाइश थींदी हुई, अॼु उन इलाइक़े में सम्झो था त किताबनि जी जेका आहे उहा नुमाइश थिए थी, यानी इहा असांजी हिकिड़ी कामयाबी आहे। ऐं उनखां बाद में तव्हांखां हिकिड़ो ॿियो सुवालु कंदासीं, जेके हिते बुक्स मौजूदु हुया, तव्हां उन्हनि बुक्स खे जेको आहे ॾिठो पियो हूंदो, उहे बुक्स जेके आहिनि छाजे हवाले सां हुया, उहे असांखे कहिड़ी ॼाण ॾेई सघनि था उहे बुक्स? बुक्स काफ़ी हुया, नावेल्स हुया, तारीख़ जे बारे में हुया, तक़रीबन सॼी दुनिया जी नावेल इहा हुई, तारीख़ हुई उहा पियल हुई, तक़रीबन सभु बुक हुया, तारीख़ हुई, अमर जलील जा बुक बि हुया, ऐं ॿियो पलेजा साहिब जा ज़बरदस्त बुक हुया बहितरीनु, ऐं पाकिस्तान जी बि तारीख़ हुई। ऐं मुंहिंजी नज़र में हिकिड़ो बुक जेको हुयो मूं ॾिठो, उन में लिखियलु हुयो अचो त अमरीका घुमूं, यानी असां हिन कींजर जहिड़े इलाइक़े में वेही करे किताब जे ज़रिए असां पूरी अमरीका जेका आहे उनजी रिसर्च करे सघूं था, अमरीका खे जेको आहे असां ॾिसी सघूं था। यानी इहो हिकिड़ी किताब ई हुई जेका असांखे एतिरी ॼाण ॾिए थी। ऐं तव्हां इहो ॿुधायो त जेके शाइरी जा जेके हिते किताब मौजूदु हुया, उन्हनि किताबनि मां तव्हां का किताब ख़रीद कई हुई? ना मां शाइरी जे बारे में किताब को ख़रीद न कई, बाक़ी इंसान जी फितरत हिकु नावेल ख़रीद कयो आहे, उहो बहितरीनु नावेल। इन मेले में जेका तव्हां मेले जो जेको माहौल ॾिठो, उहो माहौल कीअं आहे? इन में जेके स्टॉल लॻियल हुया, बुक स्टॉल, उन्हनि बुक स्टॉलनि जेके किताबूं हुयूं, उहे तव्हांजे नज़र में उहे कहिड़ियूं किताबूं हुयूं? हिन में तक़रीबन साईं नावेल बि हुया, ग्रामर जे बारे में हुया, शाइरी बि हुई, ऐं उनखां बाद में साईं ॿिया स्टॉल बि लॻल हुया, खाइण पीअण जा बि स्टॉल हुया। माना सम्झो था त हीउ मेलो हिकिड़ो ईअं सम्झो त तारीख़ी मेलो हुयो, जंहिंमें कहाणियूं, आखाणियूं, ड्रामा, स्टोरी, जर्नल बुक्स, ऐं उनखां बाद में इंग्लिश जा बुक्स, सिंधी बुक्स, सिंधी पोएट्री, यानी हीउ हिकिड़ो तमामु मेलो हुयो। ऐं उन सां गॾु तव्हां हिते मौजूदु हुया, तव्हां असांखे ॿुधाईंदो त हिन मेले में कहिड़नि माण्हुनि जेको आहे उहा शिरकत कई? इन मेले में साईं साफ़ी ब्रदर्स हुया, ऐं हितां जा मशहूरु शख़्सियत जेके बि हुयूं सभु हुया। साईं डॉक्टर करीम ख़ान साहिबु हुयो, उनखां बाद में साईं जुनैद ख़ान साहिबु बि, उन बि शिरकत कई हुई हिन मेले में। औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हीउ प्रोग्राम इन जे करे मुनक़िद कयो वियो। हीउ मेलो जेके ॿार हुया उहे ज़्यादातर जेके आहिनि सोशल मीडिया फेसबुक ते ज़्यादातर उन ॾे मोबाइल ॾे ध्यानु हुयो उन्हनि जो, त उन जो ध्यानु हटाइण जे लाइ, यानी तालीम जे रुझान खे बहितर बणाइण जे लाइ हीउ जेको आहे किताबी मेलो मुनक़िद कयो वियो, त जीअं ॿार जेको आहे हेॾे होॾे रुलण खां बहितर आहे त पंहिंजे तालीम ॾांहुं रुझान हासिलु कनि, यानी जेको आहे तालीम जो जेको शऊर आहे उहो तमामु बहितरीनु थिए। उहे किताबूं पढ़ंदा त उन्हनि जो शऊर जेको आहे तमामु बहितरु थींदो, ऐं उन्हनि जो जेको ज़हन आहे उहो तालीम जे तरफ़ ई रुजू थींदो। अॼु 13 नवंबर 2021 आहे। अॼु इन ॾींहं ते असां इंडस स्कूल में हिकु किताब मेलो रखियो। उन मेले में मुख़्तलिफ़ किताब हुआ, इस्लामी किताब हुआ, साइंसी किताब, शाइरी जा हुआ, नावेल जा हुआ, ऐं ॿारनि खे जो एंटरटेन करण लाइ कुझु जेको इहो रिफ्रेशमेंट बि हुई बहितरीनु। अल्हम्दुलिल्लाह किताबी मेले जो इख़्तिताम थी रहियो आहे। इफ़्तिताह खां तक़रीबन 9 बजे इफ़्तिताह थियो, हाणे तक़रीबन 2 लॻी रहिया आहिनि असांजो इख़्तिताम थियो आहे। पहिरियों मेलो असांजो जेको आहे 11 बजे ताईं हलियो हुयो। हाणे जेको आहे असांजो मेलो अल्हम्दुलिल्लाह पूरी एरिया जा सभु जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि
गवर्नमेंट स्कूल आहिनि, बाशौर नौजवान जेके आहिनि, उन खां बाद में वालदाइन आहिनि, उन्हनि सभिनी भरपूर नमूने सां हिसो वरितो। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि बहितरीन नमूने सां ख़रीदारी बि कई आहे। हीउ मेलो जेको आहे किताबी मेलो हुयो, किताब जी अहमियत जे करे ई असां हीउ मेलो लॻायो आहे त जीअं ॿारनि में किताबनि जी अहमियत जी ख़बर पवे। हीउ मेलो करण जो मक़सदु इहो ई हुयो त जीअं असां मतिलबु जेके नौजवान आहिनि उहे सोशल मीडिया में इन्वॉल्व थी चुका आहिनि, उहे किताबनि खां परे थी विया हुया। असांजी कोशिशि हुई त असां ॿारनि खे बहितर खां बहितर किताबूं मुहैया कयूं ऐं उन्हनि खे सस्ते रेट ते मुहैया कयूं त जीअं उहे किताबनि सां चाह रखनि, उन्हनि खे पढ़नि, उन्हनि मां सुठे खां सुठी ॼाण हासिलु करे सघनि। अॼु तव्हां ॾिठो दी इंडस मॉडल स्कूल किंजर पितावी में जेको आहे किताबी मेलो थी गुज़रियो, उनमें तमामु बहितरीनु किताब हुया, उनमें काफ़ी माण्हुनि जेको आहे शिरकत कई। ऐं उनखां अलावा ॿिया जेके गवर्नमेंट्स जा जेके स्कूल आहिनि उन्हनि बि जेका आहे किताबी मेले में शिरकत कई। असीं उन्हनि जा मशकूर आहियूं जन पंहिंजो क़ीमती टाइम असांखे ॾिनो। हीउ किताबी मेलो हीअं सम्झो त तारीख़ में अहिड़ा किताबी मेला जेके आहिनि असां कंदा रहंदासीं। पहिरियों बि असां हिन प्लेस ते हिन स्कूल में जेको आहे असां मेलो करे चुका आहियूं। जस आहे उन्हनि दोस्तनि खे जन असां पार्टिसिपेट कयो, जन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। ऐं असांजो जेको हीउ किताबी मेले करण जो जेको मंशूर हुयो, असांजी जेका सोच हुई, असांजी इहा ई सोच हुई त किताबी मेले करण जो असांजो मेन मक़सदु इहो हो त असां किताबी मेलो करे असां माण्हुनि जा में जेका आहे असां हिकिड़ी अवेयरनेस पैदा करे सघूं। जीअं हितां जा लोकल माण्हू आहिनि उन्हनि खे किताबनि सां जेका आहे लगाव जेको आहे घटि आहे, दिलचस्पी घटि आहे। अॼुकल्ह जा जेके माण्हू आहिनि उहे ख़ासि करे जेके किताबनि खे छॾे सोशल मीडिया जे तरफ़ूं या सोशल फेसबुक या जेके PDF बुक्स मौजूदु आहिनि उन्हनि में जेके उहे मशहूरु थी चुका आहिनि, मसरूफ़ थी चुका आहिनि। असां उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त किताब जेकॾहिं हिकिड़ो फ़ारिग टाइम असां वेही करे पढ़ूं था, किताब हिकिड़ो ईअं सम्झो त असांजे लाइ हिकिड़ी ग़िज़ा आहे ऐं किताब हिकिड़ो जेको आहे असां वटि ईअं सम्झो हिकिड़ी नेमत आहे। असां इन जे करे जेको आहे असां हिते बुक्स जेके असां बुक्स जेको बुक फेयर हुयो उहो मेलो करायोसीं। ऐं मेले में असां वटि हिते काफ़ी स्टॉल जेके बुक्स जा हुया। उनखां बाद में असां वटि जेके उहे बुक्स जेके हिते माण्हुनि जेके ख़रीद कया आहिनि, मां सोचे ई नथो सघां त असांजे हिन किंजर पितावी जहिड़े ॿारियाड़ी जहिड़े इलाइक़े में जेको आहे माण्हू किताबनि सां एतिरो लगाव रखनि था। असां जस पेश कयूं था उन्हनि दोस्तनि खे जेके माना हिन मेले में जेको आहे उन्हनि पार्टिसिपेट कयो, उन्हनि किताबूं ख़रीद कयूं। इनशाअल्लाह अहिड़ा मेला जेके आहिनि ॿीहर बि असां कंदा रहंदासीं। पर तव्हां जेको आहे तव्हां दोस्तनि जो, तव्हां मिटनि माइटनि जो, तव्हां जेके असांजा जेके सुलझियल दोस्त आहिनि उन्हनि जो, त असां अहिड़ा मेला जेके आहिनि कंदा रहंदासीं। हीअ त इंडस मॉडल स्कूल आहे, पर अहिड़ा मेला जेके आहिनि ॿियनि स्कूलनि में असां कराईंदा रहंदासीं।